बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साथ संगत सभी के ओम शांति। बोल सतगुरु देव भगवान की जय। मन मत सां चाहे केतिरा बि तीरथ तप ऐं दान करी तॾहिं बि पूरन सतगुर जी शरण ऐं कृपा खां सवाइ मुक्ति न मिलंदई। पूरन गुरुअ जी शरण खां सवाइ उनजी कृपा खां सवाइ उनजी कृपा तॾहिं थींदी जॾहिं असां पहिरियों उनजी शरण वठंदासीं त हू कृपा कंदा। छोकी उन खां सवाइ मुक्ति न मिलंदई। भले केॾा बि मन मत ते तीरथ तप दान धर्म कयूं कुझु बि कयूं पर गुरुअ जे शरण खां सवाइ ये कल्ह न ॿुधायोमांव त संत चए पियो भॻवानु ॾिसो न चओ न त भॻवानु ॾिसां भॻवानु पायो। भगत नामदेव हो न संत थी वियो आहे वॾो या सभिनी खे पाण ख़बर आहे नामदेव। उन वटि हिकु शेवादारी ईंदी सॼो ॾींहुं शेवा कंदी हुअसि जनाबाई नालो हुअसि। उन छोकिरी हुई सॼो ॾींहुं शेवा कंदी हिनजे घर जी। शाम थींदी नामदेव कीर्तन कंदो ॿिया बि सभु ईंदा हुअसि ॿुधण कीर्तन। ॿुधंदा त सभु हुआ सभु नचंदा ॻाईंदा बि हुआ पर भॻवानु ख़ाली हिन जनाबाईअ खे ॾिसण ईंदो त उहो बि असां सां गॾु नचे पियो थो। रोज़ इहे दर्शन कंदी हुई भॻवान जो। सुबुह खां राति ताईं इहा नामदेव जी शेवा कंदी सॼे घर जी जीअं थींदी आहे। हिकिड़े ॾींहुं आई ग्यारस। अॼु ग्यारस अथव ग्यारस आई त जनाबाई थी नामदेव भगत खे चए त बाबा अॼु आहे न कीर्तन थोरो कजां। छो थोरो छो कयां? चईसि वरी सभु नचनि था न कीर्तन में कंहिंखे ख़बर पए कोन थी त भॻवानु बि ॾाढो नचे थो। भॻवानु अॼु थकल आहे ॾाढो पेरनि में सूर पवंदुसि अॼु थकिजी पियो आहे। ग्यारस आहे नी। वरी ॿिया जीअं आया सभु सत्संग ॿुधण भगत संगत त उन्हनि खे बि थी चए अॼु कीर्तन घटि कजो नचजो घटि अॼु। तूं चइसि था छो घटि नचूं छो कीर्तन घटि कयूं? चईसि अॼु ग्यारस आहे न इन करे। चईसि ग्यारस आहे त अॼु त पाण वधारे थींदो कीर्तन ग्यारस ॾींहुं वधारे कबो आहे। चईसि न अॼु बीठल थकिजी पियो आहे हुन पेरनि में सूर पवंदो नचंदो त अॼु न नचजो। नामदेव हू चवनि पिया इहे त का चरी आहे अलाए छा भॻवान खे कीअं पेर में सूर भॻवानु नचंदो आहे छा जो भॻवान खे पेरनि में सूर पवंदो ऐं थकिजी पवंदो। न ॿुधोसि हिनजी। कीर्तन चालू थियो जीअं सभु माना नचण वेठा भॻवानु बि नचे पियो। उन ॾींहुं नामदेव खे बि अहिड़ी धुन लॻी वई जो अॻो पोइ मौज में अची वियो त सभु अॻो पोइ जोर जोर सां पिया नचनि त विठल बि जोर सां पियो नचे त हीअ रुगो रोए जनाबाई बसि कयो हाणे मुंहिंजो विठल थकिजी पियो आहे पेरनि में सूर थो पएसि। एॾो सुॾका भरे पई रोए। कीर्तन पूरो थियो त न विच में भॻवानु तो चएसि त जना तूं रो न। चईसि केॾो तोखे ॾिस सूर थो पए तूं थकिजी पियो आहे हाणे न नच वेही रहो। त
त चईंसि सभु हली वेंदा नी पोइ मां तोखां जोर ॾियारणु ईंदोमांइ, तूं रो न। चईंसि ईअं? चईंसि इहे ख़ुशि थी वई, भॻवानु ईंदो मूं वटि जोर ॾियारणु। कीर्तन सॼो सभु पूरो थियो, सभु विया, इहे तेल घी खणी ऐं वेठी, ॼाण भॻवानु आयो, ॼाण भॻवानु आयो। राति थी, इहे भॻवान खे यादि पई करे त भॻवानु तो जो चई मां जोर ॾियारणु ईंदोमांइ, तोखे अॼु ॾाढो थकु आहे, अञा नथो अचे। त भॻवानु आयुसि, चईंसि जना मां अची वियोमांइ। पेर खणी सिधा हिन जे ईअं गोॾनि ते रखी ऐं चएसि तो जोर ॾे। हिन अहिड़ी मालिश कयईं, भॻवान खे जोर ॾिनई, हिन जो नेम ठही वियो त रोज़ु भॻवानु हिन वटि अचणु लॻो। हिकिड़े ॾींहुं तो चएसि त जना तूं जेको पद ॻाईंदी आहे नी, मूंखे तुंहिंजो ॾाढो वणंदो आहे। मराठीअ में हिकिड़ो पद ॻाईंदी हुई, उहो मूंखे अॼु ॿुधाए, मां अॼु ॿुधणु आयो आहियां। त जना बाई आहे नी तेॾी महिल झंड पई पीए, त चईंसि हा वेह त मां ॿुधायां। इहो पद ॻाए पई, झंड बि पीए पई ऐं ॻाए बि पई। त भॻवानु तो चएसि हिन झंड खे बंदि कर, हिन जो आवाज़ तो अचे त मूंखे तुंहिंजो आवाज़ ॿुधणु नथो अचे। त चई झंड कीअं बंदि कयां, अन्न त मूंखे खपे न। पोइ हाणे हीअं कर भला, रुगो पियो त केॾी देरि थी आहे वेही ऐं ॿुधे वांदो वेठो आहे, तूं झंड पी त मां ॻायां। चईंसि हा मां पी थो ॾियां झंड। झंड पियो पीए भॻवानु, उहा ॻाए पई। हाणे भॻवान खे त ॾाढा ॻह पातल हुआ, त उहे हुन झंड सां लॻनि पिया, भटकनि पिया, एॾियूं मालाऊं पातल वैजयंती माला, त जेको सो आवाज़ु वधारे पियो अचे। त जनाबाई थी चएसि त मूंखां वधीक त तूं तो आवाज़ु करे, हेॾा खणी ॻह पाए आयो आहे, केॾा था भटकनि, केॾो तो आवाज़ु अचे, मां ॻाए ई नथी सघां, विसरी थो वञे पद मूंखां। चईंसि पोइ मां लाहे थो रखां। ॻह सभु लाहे उते पासे में रखियईं। भॻवानु झंड पीअण वेठो, हूअ ॻाए, भॻवानु ॿुधे। सॼी राति गुज़री वई, असुर थियो, भॻवानु छिरक भरियो त मंदर में मुंहिंजो टाइम थी वियो आहे दर्शन जो, मंगला दर्शन। पूजारी अची वेंदो, तकिड़ो तकिड़ो हली वियो मंदर में, ऐं उहो ॻह वियसि विसरी उते जनाबाईअ जे पासे में पिया हुआ ॻह। भॻवानु हली वियो, मंदर में वञी बीठो। पूजारी जो जीअं ईअं पर्दो खोले त वाइड़ो थी वियो, हे छा, भॻवानु ॿुटो सॼो, घरेणा हिकिड़ो बि न, कुझु कोन्हेसि पातल। वरी हिकु ॿी भुल इहा करे वियो, ॻह त उते लाहे रखी वियो, चए पियो ईअं ई वेंदुसि त मूंखे सभु ॾिसी वेंदा। जनाबाईअ जी शाल खणी पाए ऐं हली उते वञी बीठो मंदर में। पूजारी ॾिसे त हे छा, हिन जा ॻह काॾे विया, केरु त चोर आयो आहे, पक राति जो चोरी करे वियो आहे। रड़वाको पइजी वियो, माण्हू गॾु थी विया, हाय होय थी वई, केरु त आयो आहे, केरु त आयो आहे। नामदेव बि दर्शन करण आयो मंदर में। जीअं सभु चवनिसि ॾिस भई मंदर में केरु चोरी करे विया, भॻवान खे हिकु बि ॻह पातल कान्हे। नामदेव जो अंदरि वञे त नामदेव चए हीअ शाल त मुंहिंजी ॾिठल ॾिठल थी लॻे, कंहिंजी आहे शाल? न्यारियईं त चई शाल त जनाबाईअ जी आहे। त हुन पूजारीअ खे चएसि त हीअ शाल त जनाबाईअ जी आहे। चईसि त पक इहा जनाबाई तुंहिंजी जेका अथई न, उहा चोरी करे वई आहे, हलो उन वटि। सभु विया जनाबाईअ वटि, उहा त अञा झंड ते बीठी हुई, हुनखे मस्ती चढ़ी पई भॻवान जी, पद जेको ॻाए पई उहो ॻाए पई। ॻह त उते पासे में पियासि, हिन जो त ध्यानु बि कोन हो। अची ऐं पूजारी पकड़ेसि थो त हे ॾिस ॻह सभु पिया अथसि पासे में, इहा ई खणी आई आहे, शाल बि इन जी आहे, चए थो।
तो नामदेव तो चएसि त हीअ हेॾड़ी छोकिरी मंदर में कीअं वेंदी, ताला खोले ऐं चोरी कीअं कंदी? तव्हां थोरो त सोचियो। हू के ॿुधण लाइ तयार ई न। कीअं ॿुधनि? 2 बि उते पिया हुआ, शाल बि उन जी। चवनिसि पिया न चोर त हीअ जा। हिनखे वठी हलो हाणे जेल में, जेल में विझोसि। चोरी हिन ज कई आहे, ॿियो केरु चोर आहे ई कान। हिन खां वधीक साबिती कहिड़ी हुजे? हीअ न को पुछेनि थी, न को करेनि थी कुझु। जेल में बि न, चवनि था हिनखे फांसीअ ते चाढ़ियो। मूं ॿधी जेॾी महिल हिनखे फांसी पिया ॾियनि त पूजारीअ चयईं भई जंहिंखे फांसी ॾिबी आहे न हुनखां पुछिबो आहे अंतिम इच्छा। हीअ त विठल खे यादि पई करे, भॻवान खे। उते हिकिड़ो पद वरी थी वियाई। उन जो मतिलबु ईअं हो त भॻवान सां प्यार कयो न त सोचे सम्झी कजो। हे खेल ॾाढा कंदो अथव भॻवान। अॼु जीअं मूंसां खेल कयो अथई न, ईअं खेल कंदव। कजो ॿिन्ही सां ई प्यार, ॿिए कंहिंसां कजो बि न। सचो प्यार अथव ॿिन्ही जो, पर सोचे सम्झी कजो। उन पद में इहो माना इहा ॻाए थी त भॻवानु अची थो वञेसि हिन वटि। ॿियनि खे त ॾिसणु अचे कोन पियो भॻवानु। त नामदेव तो चएसि, उहा चवनि था न अंतिम इच्छा, त जेसि ताईं मुंहिंजी अंतिम इच्छा काई कान्हे। मूंखे हाणे बसि भॻवान वटि वञिणो आहे। मूंखे भॻवानु हाणे वठणु आयो आहे। मूंखे ओॾे ई हाणे वञिणो आहे बसि। मूंखे ॿियो कुझु न खपे। नामदेव भगत तो चए त हीअ आहे बि सची भॻत्याणी, इन चोरी कई बि कोन हूंदी। भॻवानु छो नथो ज़ाहिर थिए? भॻवानु हिते आकाशवाणी थी थिए, हुननि सभिनी खे चए थो त हीअ चोर कान्हे। मां हे ॻह पंहिंजा उते लाहे पाण ई रखी आयो हुउसि ऐं इहे शाल बि हिन जी मां पाए आयो आहियां। पोइ त सभु वाइड़ा थी विया। नामदेव तो चइनि त मां तव्हांखे पहिरें खां ई चवां पियो त हीअ हेॾड़ी छोकिरी ताला खोले कीअं मंदर में वेंदी। तव्हां इहो छो नथा सम्झो त हीअ न आई आहे मंदर में, पर भॻवानु हिन वटि वियो आहे। तव्हांखे इहो सम्झणु खपे। तव्हां हिन ते एॾो इल्ज़ाम लॻायो आहे चोरीअ जो, पोइ हिनखे छॾनि था चवनि सां। पर उहो चवनि थी न हाणे बसि मूंखे हाणे जीअणो कोन्हे। नामदेव भगत चएसि थो हाणे हल घर। चईसि हाणे मां न हलंदमि, बसि हाणे मुंहिंजो विठल अची वियो आहे मूंखे वठणु। भॻवानु पाण में समाए छॾियईंसि हिनखे जनाबाईअ खे। भॻवान में समाइजी वई उते जो उते। भगतनि जी एॾी माना लाज रखे माना भॻवान खे हिन पातो नी। ॿियो केरु न पियो ॾिसे, रोज़ हीअ ई ख़ाली ॾिसे पई भई भॻवानु नचे थो। भॻवानु थकिजी थो पए, पेरनि में सूर थो पएसि। अहंकार जो रस्तो काल तरफ़ ऐं निमरता वारो रस्तो दयाल तरफ़ वेंदो आहे। निमरता वारो रस्तो दयाल तरफ़ ऐं अहंकार जो काल तरफ़। त कहिड़ो रस्तो असां पसंदि कंदासीं?
दयाल तरफ़ वञण जो कंदासीं न त राह उहा वठूं न, निमिरता वारी राह। ॿार कंहिंजो आहे? गुरमुखनि जी संगत ॻोल्हे पोले बि कर, पर मनमुख जी संगत हिक पल लाइ बि न कर। त पल लाइ बि मनमुख जी संगत न कर। गुरमुखनि जी ॻोल्हे ॻोल्हे बि कयूं जितां मिले। संसार जा भोग रोग आहिनि, उनखे भोगण सां आत्मा रोगी थी थिए। संसार जा भोग रोग आहिनि, पर असांखे त उहे था वणनि न। ख़ुशि था थियूं, असां सुखी आहियूं, असांखे काई झल पल कान्हे। असां रोज़ु ॿाहिरि वेंदा आहियूं होटलुनि में खाइण, पर अंदरि चए थो रोग छिपियल आहिनि हिन में। लोभ जे वस्ती पाप ऐं अन्याय न कर। लोभ जे वस्ती पाप आहिनि, लोभ जे करे सभु पाप जो मूड़ आहे, चवंदा आहिनि लोभ। लोभ जे करे सभु माना पोइ कम थींदा आहिनि। अॻे ॿुधायोमांव न हिकिड़ो ब्राह्मण हो, पोइ हुन पुट खे विद्या पढ़ाइण लाइ काशीअ मोकिलियो। इलाही विद्या पढ़ी ॾाढो होशियारु थी आयो छोकिरो। त आयो त पिणस पुछियईंसि त पुट सभु विद्या पढ़ी आए? चईंसि हा बाबा सभु पढ़ी आहियां मां। त पिणस तो पुछेसि त पाप जो पीउ केरु आहे? त हिन सभु किताब खोलिया, जेके शास्त्र पढ़ियो, चए अहिड़ो त हिन में कुझु आहे ई कान्हे, किथे बि लिखियल कान्हे शास्त्रनि में त पाप जो पीउ केरु आहे। चएसि तो मूंखे त इहो अचे ई कान थो, मां सिखी अचां, वरी तो वञा। हे वियो वरी त हलंदो तो वञे, हलंदो, अॻे पंधु वेंदा हुआ त हिनखे बुख ऐं उञ लॻी। ॾिठई कोई हिकु घरु आहे कंहिंजो, दर खड़कायईंसि त के स्त्रीअ दर खोलियईंसि त चयईंसि अचु अंदरि। हे आयो त हिनखे जो बुख लॻी हुई ॾाढी, न चएसि तो मां हिकु न तुलसी जो कया न गाय बदल दर ते जे ज़रूर के हा ब्राह्मण जो घर हूंदो, उहो ॾिसी करे ऐं हे आयो त आयो अंदरि जो चढ़ियो त उहो घर हो वैश्या जो। त चए पियो मां त हाणे फाथुसि हिते अची करे, त न अञा ख़बर कोन पियसि। चएसि तो मूंखे पाणी पीआर। त हुन ॿुधाईंसि, पाणी खणी बि आयसि। चयईंसि तूं केरु आहीं? त हिन ॿुधाईंसि मां हिकु भई वैश्या आहियां। त हाणे पाणी कीअं पीए? चयईंसि तूं कीअं निकितो आहे, केरु आहे? त ॿुधाईंसि मां हिकु ब्राह्मण जो पुटु आहियां, पर हिकु सुवाल जो जवाबु मूंखे खपे, मां उन लाइ निकितो आहियां। चयईंसि ॿुधाए कहिड़ो सुवालु अथई? चयईंसि मुंहिंजे पीउ मूंखे मोकिलियो आहे त पाप जो पीउ केरु आहे? त चयईंसि इन सुवाल जो जवाबु त मूं वटि अथई। चयईंसि अथई तो वटि? चयईंसि हा। चयईंसि ॿुधाए। रेशा जो कोन त वैश्या थी चएसि हिन सुवाल जो जवाबु मां तोखे तॾहिं ॾींदीमांइ जॾहिं तूं मुंहिंजे
घर रोटी खाईंदे मां तोखे 5 मुहिरूं ॾींदीमांइ सोनी। के नथो मञेसि, चएसि तो मां ब्राह्मण तूं वैश्या, मां तुंहिंजे घर कीअं खाईंदुमि रोटी। त चईसि 10 मुहिरूं ॾींदीमांइ। हुनखे थोरी लालच जागी, चईसि चङो हाल ॾे रोटी। ये रोटी पाए खणी आई, चईसि हाणे मां तोखे 15 मुहिरूं ॾींदीमांइ, मुंहिंजे हथ सां रोटी खा। हुनखे लालच वई वधंदी, चईसि हा भले। मन में चए पियो हाणे खाइण में छा आहे, केरु मूंखे हिते ॾिसे थोरी थो, मुंहिंजो पीउ ॼण ईंदो छा ॾिसण। चईसि हा भले। वरी थी चएसि हाणे 20 मुहिरूं ॾींदीमांइ, मुंहिंजो झूठो खा। झूठो थोरी देरि वीचार थो करे, वरी चएसि थो हा भले ॾे। वैश्या पंहिंजो झूठो जेॾी महिल ॾिएसि थी न, खाइण पियो वञे त उहा हथु थी जलेसि। चएसि थी इहो अथई पाप जो पीउ, लोभ। तूं ब्राह्मण थी करे हिकु वैश्या जे घर जो खाइणु पसंदि कई, उनजे हथ जो पसंदि कई, उनजो झूठो बि तो खाइणु पसंदि कई, लोभ जे करे। चएसि हाणे तोखे ॿिए किथे वञण जो ज़रूरी कोन अथई, छाजे लाइ थो वञे। पोइ अचे थो घर वापसि। लोभ एॾो ख़राबु आहे, कहिड़ा कहिड़ा कम थो कराए लोभ। मालिक खे सर्वव्यापी ॼाण, मालिक खे अंतर्यामी सम्झ, मालिक खे सर्व कला समर्थ सम्झ। सर्वव्यापी, अंतर्यामी, सर्व कला समर्थ, मन सभुने में अची वियो। इन खां मथे कुझु दुनिया में आहे ई कोन। नाटक या सिनेमा ॾिसण सां मन में अहिड़ा वीचार उथंदा आहिनि जेके भक्ति मार्ग जे तरक़ीअ में रिंढक विझंदा आहिनि। तंहिं करे मन जे वीचारनि खे भिटकण खां बचाइण जो हिकु ई उपाउ आहे, खेसि सत्संग तरफ़ लॻायो वञे। सत्संग तरफ़ लॻायो वञे। बाक़ी नाटक ॾिसंदासीं, पिक्चरूं ॾिसंदासीं त वीचार उहे ईंदा आहिनि न। ॾिसी ईंदा आहियूं पिक्चर, पोइ उहे न वीचार ईंदा आहिनि। हाणे त खणी नथा ॾिसूं, अॻे ॾिसी ईंदासीं, पोइ उहे ई ॻाल्हियूं हिक ॿिए में गॾिजूं त बि उहे ॻाल्हियूं कंदासीं। हुन में ॾिठे ईअं आहे, हुन में हीअ गानो ईअं आहे। चए थो तंहिंखां मन खे सत्संग तरफ़ मोड़, त अंदरि सुठा वीचार अचे। सत्संग जो माना केॾी महिमा आहे सत्संग जी। हिकु दफ़ो नारद मुनि भॻवान वटि थो वञे, चएसि थो भॻवान मूंखे सत्संग जी महिमा ॿुधाए। त भॻवान थो चएसि त अॻियां हिकु जंगल अथई, उन वण ते हिकु प्राणी वेठो अथई, उन खां पुछ वञ सत्संग जी महिमा, उहो ॼाणे। त वियो त वण ते हू गिरगिट वेठो, जेको कोन कलर फेराइनि, छा चवंदा आहियूं हुनखे पाण, हा सांड्रो, उहो वेठो। त उन ॾे नियारे ऐं चएसि थो त मूंखे सत्संग जी महिमा ॿुधाए। त उहो हेठि किरी ऐं मरी थो वञे। नारद मुनि ॾकी थो वञे, चए थो भॻवान मूंखे कंहिं वटि मोकिलियो आहे, मूंखे चई सत्संग जी महिमा ॿुधाईंदई। आयो भॻवान वटि, चईसि भॻवान हुन खां त मां सत्संग जी महिमा पुछी त हू त मरी वियो। चईसि काई चिंता न कर, हाणे थोरो अॻियां वञ, हिकु सेठ जो घरु अथई, उन हिकु तोतो पालियो अथई, उन तोते खां पुछ। भले, चईसि उन खे ख़बर पई।
वरी आयो उन वटि, तोते खां पुछईं सत्संग जी महिमा, त तोतो बि मरी वियो। नारद मुनि त ॾके पियो, वरी आयो भॻवान वटि, भॻवान छा आहे? सत्संग जी महिमा पुछण मां तोखां आयो आहियां, त हे त मुंहिंजे हथां वञनि था, मरंदा पखी ऐं पशु। चईंसि चिंता न कर नारद, हाणे हिकु ग़रीब जो घरु अथई, उन खे ॿार ॼाओ आहे, उन खां पुछ वञी, चएसि पियो मूंखे माराईंदे छा? हू त खणी पखी ऐं पशु आहे, मरी विया त ठहियो, ऐं हुनजो जो छोकिरो मरी वञे? चईंसि तूं वञ त सही। आयो उन वटि त चईंसि भई तव्हांजे घर ॿार ॼाओ आहे? चईंसि हा। चईंसि उहो मूंखे ॾेखारियो, खणी आया त उन ॾे निहारे ऐं चईंसि त सत्संग जी महिमा ॿुधाए, त उहो बि मरी वियो। हे त ॾाढो पियो ॾके नारद मुनि। वरी आयो भॻवान वटि, चईंसि भॻवान छा आहे? चईंसि हाणे हिन शहर जे राजा वटि वञ, उन खे ॿार ॼाओ अथई, उहो तोखे ॿुधाईंदे। मां कोन वेंदो मैं, पहिरियों हू सांड्रो मरी वियो, वरी तोतो मरी वियो, हिन भाईअ जो ॿार मरी वियो, वरी राजा वटि मोकिलियईं त राजा मूंखे फांसीअ ते न चाढ़ींदो छा? चईंसि तूं वञ त सही, मां तोखे जीअदान थो ॾियां, तोखे केरु कान मारींदो। आयो राजा वटि, राजा खे चईंसि मां ॿुधो आहे तव्हांखे बालक ॼाओ आहे? चईंसि हा। चईंसि मूंखे उहो ॾेखारियो, खणी आया ॿार खे, त उनखे चईंसि त सत्संग जी महिमा ॿुधाए, त चईंसि अञा नथो सम्झे सत्संग जी महिमा। पहिरियों तूं आहीं त मां सांड्रो हुयुसि, तुंहिंजो दर्शन कयो, ख़ाली सत्संग जी महिमा, तुंहिंजे वात मां ख़ाली सत्संग ॿुधो, त मां उते भई उहा जूण छॾी, वरी मां तोतो थियुसि, सांड्रे खां तोते जी ऊची थी न जात। वरी उते 2 घड़ियूं तुंहिंजो ख़ाली संग कयो, त तोते जी जूण बि मां छॾी, मानुष जनम मिलियो, पर ग़रीब जे घर मिलियो। वरी उते तूं आहीं पुछण, उते तो मूंखे हंज में खयो, त तुंहिंजे स्पर्श करण सां मां उहा बि जूण छॾी, अॼु मां राजा जे घर ॼाओ आहियां, मूंखे ॼमंदे ई एॾा भई सुख मिलिया आहिनि। इहो त अञा त ख़ाली सत्संग, त सत्संग ॿुधण जी महिमा केॾी हूंदी। पोइ नारद मुनि भॻवान वटि अचेसि थो, चएसि थो भॻवान मां सम्झी वियुमि त सत्संग जी महिमा छा थींदी आहे। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। कंहिं प्रेमीअ कार्ड ठाहे मोकिलियो आहे। गुरु के चरणों में कोटि कोटि प्रणाम। ओम शांति। जग को तारने वाले तारनहार, आपके जन्मदिन पर हम आपको दे सके ऐसी हमारी औकात ही नहीं। आपका दिया हुआ आपको ही दे, ये तो कुछ देना हुआ ही नहीं। पर आज तो इस मौके पर कुछ दे, वो हमारी फर्ज भी बनती है। तो आज आपसे दिल से अरदास है कि आज जो हमारे खुद के जो विकार है उसे गुणों में प्रवर्तित कर दें। हे मेरे सतगुरु, काम ये सिर्फ आपके और आपके दर्शन के लिए ही हो, ये विकार गुण बन के आ जाए। क्रोध, अपने आप पे क्रोध करके समझाए कि मनुष्य देह व्यर्थ में ना गवाए और अपना जीवन सेवा, सिमरन और सत्संग में व्यतीत करे, यही विनती। लोभ, गुरु को देखने का लोभ, उनके पास बैठने का लोभ और आपके दर पे आने का लोभ, ये लोभ
दिन ब दिन बढ़ता जाए आपको आपसे मांगने का लोभ। मोह, सतगुरु से प्यार, हे अविनाशी आपसे मोह, और इतना मोह कि छूटे भी ना छूटाए। अहंकार, अहंकार हो कि हम साईं के बच्चे हैं, ऐसे गुरु के बच्चे हैं कि पूरे जग में है ही नहीं। आलस, ये स्फूर्ति में ऐसे प्रवर्तित हो जाए कि गुरु के किसी भी काम के लिए पीछे ना जाए। रोज का अमृत वेला दे मेरे तारणहार, हमने अपना दिल खोल के आपके पास रखा है। साईं हमारे विकारों को हर लो, मेरे तारणहार, हमारे तारणहार, सबके तारणहार। ओम शांति। अगर कोई भूल हुई हो तो आपके इस भूलनहार को बख्श लेना। साईं आपके दर्शन के लिए सदा आतुर रहने वाले दास में भी एक आपका पागल दास। मत आया आया लाला राज जी, मत आया आया लाला राज जी, मुखे आए करनाई जो बाते हो, मुखे आए करनाई जो बाते हो। मत आया आया लाला राज जी, मत आया मुखे आए
आसरो के सासरो भाई सासरो सात माना सात सात कैमरो ई सात आ बई भई तो हुन में आसरो हिन में सासरो अने हिकु तुक आहे ॾाढो आहे इहो चयो साईं नारायण जो घर दर्द कटींदो ॾींदो ॾींदो वॾीअ दिलि सां ॾींदो ओ ॾींदो ॾींदो वॾीअ दिलि सां ॾींदो जेके ईंदा हिते सवाली कने खाली वेंदा कॾहिं खाली झोलियूं सभिनि जूं भरींदो साईं झोलियूं सभिनि जूं भरींदो ॾींदो ॾींदो वॾीअ दिलि सां ॾींदो 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 वॾीअ दिलि सां ॾींदो नारायण तो करे शादी नारायण तो करे शादी लाला राज थींदो सब सां राजी दिलि सां ॾींदो 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 वॾीअ दिलि सां पारे को जाएंदो पारे को जाएंदो झूले लाल जो तेरो सब दुख नाली जो झूले